कंदकोट में पाकिस्तान आर्मी जी हिमायत में रैली कढी वही। क़ौमी अमन कमेटी शहर इलाके वासियुनि पारां घंटाघर चौक खां प्रेस क्लब ताईं हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी वही। रैली में शरीक शहर इलाके वासियुनि ऐं अमन कमेटी जे अॻुवाणनि ऐं कारकुननि जो चवण तो पाकिस्तान आर्मी खिलाफ़ कंहिं बि क़िस्म जी साज़िशुनि खे बर्दाश्त न कयो वेंदो। रैली में शरीक माण्हुनि पारां पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज पाइंदाबाद जा नारा पिणु लॻाया विया। सॼे शहर जो माहौल पाक फ़ौज ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद जे नारनि सां गूंजी पियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ कंदकोट।